नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। अवां खे कंडियारो खां ख़बर ॾींदा आहियूं त कंडियारो में महीनो अॻु कंडियारो शहर जे बाकर शाह मोहल्ले में मुबैना अगवा बाद इज्तिमाही ॾाढाई जो निशानो बणियल नेंगरी अलिशबा खे इंसाफ़ ॾियारण लाइ कंडियारो में नेंगरी अलिशबा शेख जे वालिद मुख्तियार शेख खे पटिशन तां हथ खणाइण वारे धमकियुनि ऐं नेंगरी सां इंसाफ़ न थियण वारे अमल ख़िलाफ़ कंडियारो में नौजवान एहतियात कंडियारो, ठारू शाह यूथ प्रोग्रेस ऐं आल पार्टीज़ अलाउंस कंडियारो नेगरी जे वारसनि मुख़्तलिफ़ सियासी तंज़ीमुनि पारां शहर जे मुख्य स्टार चौक ते निटण उस में धरणो हयो वियो, जंहिं सबबि शहर जा समूरा सर्कुलर रोड बंदि थी विया। हिन मौक़े ते अॻवान हुबदार मीर बहर, महबूब अबड़ो, आबिद सियाल ऐं ॿियनि चयो त नेंगरी अलिशबा शेख खे अगवा बाद इज्तिमाही ॾाढाई जो निशानो बणायो वियो। नेंगरी जा वारिस गरीब मिस्किन हुजण सबबि पुलिस रुगो तमाशाई ॾिसण में पूरो आहे। पुलिस कुझु बि करण लाइ तयारु न आहे, जंहिं सबबि संदसि वालिद मुख्तियार शेख अदालत जो दर खड़कायो, जंहिं ते अदालत नेंगरी जो 2 दफ़ा मेडिकल करायो, जंहिं में नेंगरी सां ॾाढाई जी तस्दीक पिणु थी आहे। हाणे नेंगरी खे अगवा करे ॾाढाई जो शिकार कंदड़ बाअसर हुजण सबबि फ़ोननि वसीले पटिशन तां हथ खणाइण लाइ धमकियूं ॾेई रहिया आहिनि, पर पुलिस नेंगरी जे वारसनि खे तहफ़्फ़ुज़ तौरु इंसाफ़ फराहम न पई करे। हिननि छिटा ॾिनो त जेकॾहिं नेंगरी सां इंसाफ़ न थियो त शहर में शटर बंदि हड़ताल कई वेंदी। इन मौक़े ते हिकु करारदाद वसीले अॻवाननि वज़ीर आला सिंध खां मुतालबो कयो त नेंगरी जे ख़ानदान खे तहफ़्फ़ुज़ ॾेई जवाबदार खे गिरफ़्तार करे सरेआम फाइट ते चाढ़ियो वञे। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।